नवा खे आगाह कंदालू अहम ख़बर है। दादूमा मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेरबाब चांडियो के वालिद मुख्तियार चांडियो, ॾाॾे करमुल्ला ऐं चाचे काबिल चांडियो के कत्ल केस की ॿुधणी थी है। बिल्कुल नाज़रीन, PPMPA सरदार चांडियो और बुरहान खान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि, जॾहिं त केस जो फरियादी परवेज़ चांडियो और उमेरबाब चांडियो अदालत में पहुची विया आहिनि। आगाह कयूं पिया दादूमा मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेरबाब चांडियो के वालिद मुख्तियार चांडियो, ॾाॾे करमुल्ला और चाचे काबिल चांडियो के कत्ल केस की ॿुधणी थी रही है। PPMPA सरदार अहमद चांडियो और बुरहान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि, जॾहिं त केस जो फरियादी परवेज़ चांडियो और उमेरबाब चांडियो भी अदालत में पहुची विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं दादूमा तारिक लगारी खां। तारिक, छा तफ़सील आहिनि? जी, दादू के मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में अज उमेरबाब चांडियो के 3 घर भातियुनि के कत्ल केस की ॿुधणी थी रही है। दादू के मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में इन वक्त उमेरबाब चांडियो और केस जो फरियादी परवेज़ चांडियो, जॾहिं त जवाबदार धुर तरफा जेके आहिनि उहे MPA सरदार खान चांडियो ऐं MPA बुरहान चांडियो जेके आहिनि उहे पिणु पेशी ते मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे अदालत में अॼु पेशी जेका आहे उहा मुलतवी कई आहे, छाकाणि त जेको फरियादी धुर आहे उनजो वकील जे देरि सां पहुचण सबबि जेको आहे सो केस जी ॿुधणी 1 वॻे ताईं मुलतवी कई वई आहे। चयो पियो वञे त 1 वॻे खां पोइ हिन केस जी वरी ॿीहर ॿुधणी थींदी। अदालत में अॼु जेको आहे सो उमेरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे कत्ल केस जी ॿुधणी थी रही आहे। जी, महिरबानी जी अपडेट करण लाइ।